सजाने साणे के आसी विसरे हफ्तनी के होए वतन जिनी विसारे वजीर तीवणे जो वाले साहब साजो मुराद स्टेज ते वेठल सिंध यूनाइटेड पार्टी मुख्तलिफ सियासी जमायतों जा दोस्तों पिंडाल में मौजूद जामशोरे जा बाशऊर साथियों अस्सलाम वालेकुम जी। अज पाण पंहिंजे साथी वज़ीर तीवणे जे 40 जे मौके ते खेसि यादि करण लाइ खेसि भेटा ॾियण लाइ गॾु थिया आहिनि। माण्हू रोज़ मरनि पिया, रोज़ सवें माण्हू मरनि पिया, पर अगरि वज़ीर तीवणो पाण खे यादि आहे, उनखे पाण यादि पिया कयूं, भेटा पिया ॾियूं। सबबु कहिड़ो आहे? सबबु इहो आहे त उहो हिकिड़ो किरदारु हो ऐं किरदारु करे बि मरंदा न आहिनि, किरदारु हर सूरत में ज़िंदा रहंदा आहिनि। उहो किरदारु सियासी कारकुन जो किरदारु हुजे, इल्मी किरदारु हुजे, समाजी किरदारु हुजे, पर जेको बि बाकिरदार माण्हू आहे उहो हमेशह यादि रहंदो आहे, उहो कॾहिं मरंदो न आहे। वज़ीर हिकु सियासी कारकुन हुयो, हुन पंहिंजो किरदारु हिन इलाइक़े में समाजी मसइले तोड़े क़ौमी मसइले लाइ मुतहरिक रहियो ऐं असांखे अफ़सोस आहे त गुज़िरियल महीने में असांजा 2 मुतहरिक कारकुन वज़ीर तीवणो ऐं मुमताज़ गोरड़ असांखां जुदा थी विया। सियासी कारकुन वरी जिदोजहद महिनत ऐं पोरे खां पोइ हिन सोसाइटी जे अंदरि पंहिंजो मक़ाम ठाहींदो आहे। जिते भोतार को कल्चर हुजे, जिते वॾेरनि भोतारनि जा पुट ॼमंदे जाम हुजनि, उते हिकु ग़रीब सियासी कारकुन पोरियो करे महिनत करे समाज जे अंदरि पंहिंजी मनता थो हासिल करे, इहा तमामु वॾी ॻाल्हि हूंदी आहे। ऐं वज़ीर उन्हनि दोस्तनि मां हो जंहिं हिन जामशोरे में पंहिंजी मनता हासिल कई। जामशोरो शऊर जो शहर आहे, पर बदकिस्मती सां जामशोरे में बि शऊर शिकस्त खाई वियो आहे ऐं हिते भोतार असांजे मथां हावी आहिनि। ई सॼी सिंध घणो करे शऊर में पुख़्ती आहे, पर शऊर जे हवाले सां असांजो शऊर अञा बि वॾेरनि ऐं बंगलनि जे भोतारनि ते छेड़ ॿधी नचे थो ऐं असां शिकस्त खोड़ंदा रहियूं। पर जिन माण्हुनि में शऊर न आहे, पख्तूननि में, पठाणनि में, पंजाब में, उहे माण्हू पंहिंजे शऊर जे बुनियाद ते पंहिंजनि इलाइक़नि में पंहिंजे आवाम जो मयार ज़िंदगी बहितर कंदा उते तब्दीली न आणनि था। पर असां अञा ताईं जेकी बदकिस्मती सां सिंध जे अंदरि वॾे में वॾी बीमारी आहे, उहा आहे त शऊर विरायल आहे। बाशऊर माण्हू पंहिंजो किरदार जो तयन नथा कनि। यकीनन बाशऊर माण्हू पंहिंजे हिसे जो पूरो कनि था। उहे अलॻि अलॻि सूरत में नंढनि नंढनि फोरमनि में, नंढनि नंढनि सियासी जमायतुनि में पंहिंजे हिसे जो कमु कनि था, पर पाण ताक़तवर नथा बणिजी सघूं। जेसीं ताईं पाण ताक़तवर न बणिबासीं, तेसीं ताईं असांजो शऊर शिकस्त खाईंदो रहंदो ऐं भोतार असांजे मथां हावी हूंदा ऐं उहे हुकुमरानी कंदा रहंदा। इहे सबब आहे जो अॼु जामशोरो जंहिंमें हेतिरियूं सारियूं असांजूं यूनिवर्सिटियूं आहिनि, हेतिरा सभु तव्हां घणो करे सियासी कारकुन वेठा आहियो, पर उनजे बावजूद बि सिंध में जेकी वॾे में वॾी बीमारी लॻी आहे, हिकु बेईमानी जी बीमारी, ॿी ख़ुशामत जी बीमारी, इन्हनि असांखे तमामु घणो नुक़सानु पहुचायो आहे। माण्हू नंढनि नंढनि वेस्टेड इंट्रस्ट जे करे, ख़सीस मफ़ादनि जे करे, बदली जे करे, नौकिरी जे करे, अटे जे कटे जे करे, 5 रुपयनि जे करे, हर माण्हू चाहे थो किथे न किथे मुंहिंजो मफ़ाद कंहिं न कंहिं हवाले सां मूंखे का न का को फ़ाइदो पहुचे। उन नंढे ख़सीस फ़ाइदे जे करे असां पंहिंजो क़ौमी मफ़ाद उन खां क़ुर्बान था करे छॾियूं, जिन जो नतीजो इहो थो निकिरे त इहे बदबूदार सियासत कंदड़ भोतार असांजे मथां हावी आहिनि ऐं असां शिकस्त खाईंदा था रहूं।
उनजे करे सियासी कारकुन पंहिंजे जानिब जो नज़रानो ॾेई था वञनि, पर उनजे बावजूद बि असां कंहिं नतीजे ते नथा पहुचूं, असां कंहिं मंज़िल ते नथा पहुचूं। ऐं असांजी क़ुर्बानियुनि जो नतीजो ऐं सिलो ऐं समर उहे जमायतूं हासिल कनि थियूं जिन जमायतुनि जे फिक्र में, जिन जमायतुनि जे नज़रे में सिंध आई कनि। मसलन पीपुल्स पार्टी अॼु जॾहिं हुननि खे इक़्तिदार खां थोरो सिंध में मुसलसिल हुकूमत में आहे, पर जॾहिं हुननि को तोबरो खसे आरो में खणणु शुरू करायो तॾहिं बिलाल भुट्टो ज़रदारी चए थो त भई सिंध खे कानूनी बनायो वियो आहे। तव्हां ॿुधायो ई बिलावल इन जो ई नानो ॾाढो जिन असांखां क़ौमुनि जो तशख़ुस कसियो, जिन असांजी मादरी ॿोली खे क़ौमी ॿोली हुजण खां रोकियो, जिन सॼी दुनिया जूं बलाऊं अची सिंध में रहियूं, जिन असांखां रोज़गार जा ज़रिया खसिया, जेके असांजी मईशत ते बार पिया, जिन हिते तबाही बर्बादी असांखे ॾिनी, उहे माण्हू चवनि त सिंध खे कानूनी बनायो वियो आहे। ऐं अॼु बिलाल भुट्टे मुराद अली शाह चवां थो अॼु त बाबा अफ़गानिस्तान ऐं अमेरिका पाण में ठही विया आहिनि, सिंध जे अंदरि जेके अफ़गाननि ऐं बर्मन ऐं बंगालनि जूं कानूनियूं ठहियूं पियूं इन्हनि खे त वापसि मोकिलियो। तव्हां पंहिंजे कौल ऐं फेल में त सचा थियो, पर असां वरी बि कॾहिं किथे झलक था ॾिसूं बख़्तावर जी या आसरा जी, चऊं त हाय इन हाय में असां कुसिजी वेंदासीं, मरी वेंदासीं, पर सिंध तब्दील न थी। उनजे करे ही जेके असांजा दोस्त, असांजा साथी पंहिंजी ज़िंदगियुनि जूं क़ुर्बानियूं ॾेई पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ जिदोजहद कंदे असांखां मोकिलाए था वञनि। पाण उन्हनि खे यादि बि कयूं, पर पाण पंहिंजे मायारे ज़िंदगी बहितर करण लाइ, पंहिंजे वतन जी ख़ुशहाली लाइ, पंहिंजे वतन जी ख़ुदमुख़्तियारी लाइ जेसिताईं पंहिंजे किरदार जो तयन न कंदासीं तेसिताईं पाण इहे राग ॻाईंदा रहंदासीं। असां हिते छाकाणि त सियासी कारकुन आहियूं न, सॼी राति वेही तकरीरूं कंदासीं, फुटंदी ॻाल्हि कान्हे, अमली तौर ते पंहिंजे किरदार जो तयन करिणो आहे। अॼु सिंध जे क़ौमी कारकुन तोड़े सियासी कारकुन मां क़ुर्बानी जो जज़्बो ख़तम थी वियो आहे। ॿ ॾींहं जेल वञण लाइ तयारु न आहियूं। को केस जो असांजे मथां दाख़िल थिए त असां छिड़कूं पिया था, थाणे जे पासे न लॻूं। असां उहे ॾींहुं ॾिठा जॾहिं जनरल ज़िया जी आमिरत में असांजा सियासी कारकुन फटका लॻंदा, कोड़ा लॻंदा, करे गोॾनि खे ग्रीस रखी मथे ते वरी थेलो रखी हलंदा, पंहिंजे वतन जी ख़ुदमुख़्तियारी माण्हुनि खे आदको ॾियण लाइ, माण्हुनि जे आदर्शी तहरीक करण लाइ। उहा किथे आहे ॻाल्हि? अमली तौर ते त पाण खे साबित करणो पवंदो। रुगो ॻाल्हियुनि मां, राग ॻाइण मां क़ौम न ख़ुशहाल थींदी, न माण्हुनि जो मायारे ज़िंदगी बहितर थींदो, न पाण अॻिते वधी सघंदासीं। उन करे अॼु हिन मौक़े ते अचो त पाण पंहिंजो वचन कयूं, पंहिंजो पाण खे तब्दील कयूं, पाण जेको चऊं था उनखे बीहूंसीं। अमली तौर ते जेसिताईं पंहिंजो किरदारु अदा न कंदासीं तेसिताईं न असां ख़ुशहाल थींदासीं, न ख़ुदमुख़्तियार थींदासीं, न माण्हुनि जो मयारे ज़िंदगी बहितर थींदो, न असां वज़ीर या पंहिंजे ॿियनि उन्हनि क़ौमी साथियुनि जेके असांखां विछड़ी आहिनि उन्हनि सां इंसाफ़ करे सघंदासीं।